अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब में अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मंसूर खान रहज़न ऐं ककर खे घुराए करे पंहिंजे उताक ते जॾहिं हू छोकिरी खे वठणु वेंदा ऐं उन्हनि सां पहिरियों ई शर्तूं रखंदो। उन्हनि खे चवंदो ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे जहिड़ो ख़तमु करिणो आहे, तव्हांखे इन मसइले मां जान छॾाइणी आहे, तव्हांखे मुंहिंजी हिकु ॻाल्हि मञणी पवंदी। पहिरीं ॻाल्हि त तव्हां इन छोकिरी खे कोन मारींदो, क़ुर शरीफ़ यानी भले साईं ते हथ रखी कसम खणंदो ऐं उन सां गॾोगॾु आलम ऐं उन जे मतिलबु भाइटे सोडल खे बि छॾे ॾींदो ऐं उहो मुंहिंजे हवाले कंदो। तॾहिं मां हीअ छोकिरी तव्हांजे हवाले कंदुसि ऐं उन खां पोइ जेको आहे वेही करे मां तव्हांजो फ़ैसिलो ॿिन्ही धुरनि जो कंदुसि ऐं तव्हां ॿिन्ही धुरनि खे ठाहींदुसि। अगरि तव्हां ईअं न कंदो त पोइ छोकिरी तव्हांखे न मिलंदी ऐं ॿी सूरत में मां पंहिंजो वाइदो पूरो कयो, छोकिरी मां तव्हांजे हवाले कई, जेको मुंहिंजे मथां बि ॾंड ॾोह चटी पवंदी मां भरे ॾींदुसि। तव्हांखे बि मुंहिंजी ॻाल्हि मञणी पवंदी। ककर त भड़कियूं हणंदो लेकिन राज़न उनखे सम्झाईंदो। पोइ चवंदा ठीकु आहे, जीअं तूं चवंदे ईअं थींदो। सोडल ऐं आलम खे बि छॾियो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु छोकिरीअ खे न मारियो वेंदो ऐं फ़ैसिले जे लाइ हू आमादा थी वेंदा।